थरकोल में तशद्दुद सबब फौत थियल पोरिया दोदो भील केस में नामज़द बिन जवाबदारनि खे पुलिस धमकियनि वारे केस में गिरफ़्तार करे मिठी जी अदालत में पेश करे छॾियो। ॿिन्ही जवाबदारनि खे जुडिशल रिमांड ते जेल उमाणियो वियो। थरकोल ब्लॉक 2 में तशद्दुद सबब फौत थियल पोरिया दोदो भील जे क़त्ल केस में नामज़द सिक्योरिटी इंचार्ज कमांडो काशिफ रज़ा ऐं कमांडो कमर रज़ा खे पुलिस छांगरो थाणे ते दाख़िल तशद्दुद ऐं मोतमार धमकियनि वारी FIR में गिरफ़्तार करण बाद जुडिशल मैजिस्ट्रेट मिठी जी अदालत में पेश कयो। जुडिशल मैजिस्ट्रेट मिठी जी अदालत ॿिन्ही जवाबदारनि खे 12 ॾींहनि जे जुडिशल रिमांड ते मिठी जे सब जेल उमाणे छॾियो ऐं 26 जुलाई ते ॿिन्ही जवाबदारनि खे ॿीहर अदालत में पेश कयो वेंदो। यादि रहे त थरकोल ब्लॉक 2 जे सिक्योरिटी इंचार्ज ऐं ॿियनि जवाबदारनि ख़िलाफ़ दोदो भील क़त्ल समेत 3 धार केस दाख़िल थियल आहिनि। ॿिनि केसनि मां जवाबदारनि जी हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर थियल हुई। जागरो थाणे ते नाहक कैद रखण बाद मोतमार धमकियनि जी पोरियत सिद्दीक़ राहिमू पारां दाख़िल करायल 3 केस में पुलिस ॿिन्ही जवाबदारनि जी गिरफ़्तारी ॾेखारे खेनि अदालत में पेश कयो। हुन अदालती अहाते में मुख़्तसिर ॻाल्हि ॿोल कंदे गिरफ़्तार सिक्योरिटी इंचार्ज कमांडो काशिफ ऐं कमांडो कमर रज़ा चयो त असां पंहिंजी बेगुनाही जो फ़ैसिलो अलाह ते छॾियो आहे, उहो असांखे इंसाफ़ ॾियारींदो। हुननि चयो त असां ते लॻल इल्ज़ामनि बाबति जांच कंदड़ पुलिस ऐं आवाम खां वञी पुछो। असां फ़िलहाल कुझु नथा चऊं ऐं जेको कुझु थी रहियो आहे उन में अलाह जी मर्ज़ी आहे, उहो ई इंसाफ़ ॾियारींदो।